में आज़ाद नज़म या नसरी नज़म तमाम घणी लिखी पई वञे इन इहो जेको फ़र्क़ु आहे इहो भी वाज़े न थी सघियो आहे त इन सिलसिले में अव्हां जी फ़र्क़ु बिल्कुल वाज़े आहे। असल में छा आहे त असां पढ़ूं कोन था, मुतालो कोन्हे को, ऐं जॾहिं बि को हाणे कतई मोज़र सां चवण थो पए त असां वटि शाइरनि जी तमामु घणाई थी वई आहे। ऐं जेको बि नओं दोस्त असां ख़त लिखनि था बसि उहो हेॾा नसरी नज़म आज़ाद नज़म हालांकि उन्हनि खे पढ़णु घुरिजे। असां इहो कोन था चऊं त तजुर्बा न थियणु घुरिजनि, तजुर्बा थियणु घुरिजनि, पर मुतालो ज़रूरी आहे। ऐं आज़ाद नज़म हिकिड़ी बाक़ायदे सिन्फ़ आहे, उन में हिकिड़ी उनजी रिक्वायरमेंट्स आहिनि, उन में रिदम ज़रूरी आहे, मौसीक़त ऐं रवानी ज़रूरी आहे। ऐं जे नसरी नज़म आहे जेके उन में काफ़ी ऐं पाबंदी कान्हे का या रिदम जी पाबंदी कान्हे का, त फ़िक्री रिदम उन में आहे। ऐं जेकॾहिं असां नसरी नज़म में फ़िक्री रिदम नथा ॾेई सघूं त असांखे न लिखणु घुरिजे। ऐं सिर्फ़ु सिटरूं ऐं ॿियो उनजे लाइ नसरी नज़म लाइ नई ॿोली ज़रूरी आहे, को इस्तारो ज़रूरी आहे, को तशबीह ज़रूरी आहे। जी मिसाल हाणे नसरी नज़म जो वॾो शाइर वाल्ट विटमैन आहे। हाणे उनजो जॾहिं असां शेर था पढ़ूं त उन जेका आफ़ाक़ियत आहे या उन जेका बुलंदी आहे, अॼु जा जेके असांजा दोस्त जेके लिखनि था नसरी नज़म उहो उन तां छुई नथा सघनि। तव्हांजो जेको लाड़ो वधीक वाइंदा आहे बाई बि काफ़ी लिखियलु आहे बिल्कुलु। पोइ अॼु असांखे छा था ॿुधायो आहे? मां तव्हांखे हाणे जेके नाला खणी नज़म, पहिरियों आहे नज़म, इन जो उनवान आहे नीरोलीअ जो ख़्वाबु। मुंहिंजो पीउ नीरोली आहे, मुंहिंजो पीउ नीरोली आहे, हुनजो ठाहियल कोई अजरक शायदि अव्हांजे घर बि हुजे। मुंहिंजो पीउ नीरोली आहे, हुनजो ठाहियल कोई अजरक शायदि अव्हांजे घर बि हुजे। कुन में अजरक ॿोड़ींदे हुनजा ॿेई खोरा हथ, कुन में अजरक ॿोड़ींदे हुनजा ॿेई खोरा हथ पका नीरा थी विया आहिनि। उन लाइ कई ॼातल माण्हू हुन सां हथ मिलाइण वक़्तु थोरो ॼण घबराइनि था। कुन में अजरक ॿोड़ींदे हुनजा ॿेई खोरा हथ पका नीरा थी विया आहिनि। उन लाइ कई ॼातल माण्हू हुन सां हथ मिलाइण वक़्तु थोरो ॼण घबराइनि था। साकूड़ियल कपिड़े ते जॾहिं छेंबनि सां हू छुर करे थो, कपिड़े खे को नाव मिले थो। साकूड़ियल कपिड़े ते जॾहिं छेंबनि सां हू छुर करे थो, कपिड़े खे को नाव मिले थो। मोट में थकल नेणनि लाइ, मोट में थकल नेणनि लाइ हिकिड़े ख़्वाब जी घुर करे थो। नीरोलीअ जो ख़्वाब बि नीरो, ॾुख बि छेंबनि वांगुरु आहिनि जेके हुनजे जीवन में आख़िर ताईं रहणा आहिनि। ॾुख बि छेंबनि वांगुरु आहिनि जेके हुनजे जीवन में आख़िर ताईं रहणा आहिनि। पोइ बि हू मायूस न आहे, पोइ बि हू मायूस न आहे। अजरक जी फुलीअ वांगुरु हुनजे धुंधलनि ख़्वाबनि में आस जूं अछियूं फुलड़ियूं आहिनि। वॾी महिरबानी, तव्हां से नाज़रीन खे ॾाढियूं सुठियूं ॾाढियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं ॿुधायूं। तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, अदल सुमरे सां ॻाल्हि ॿोल्हि अव्हांखे यकीनन पसंदि आई हूंदी। सदन शाइरी बि अव्हां ॿुधी। इन शाइरीअ खे मौसीक़ीअ जो जेको रूप आहे इहो अंदाज़ मुनफ़रद अंदाज़ अव्हां जे आॾो पेश कजे थो। अदल सुमरे जो ग़ज़ल आवाज़ आहे हनीफ़ लाशारी जो, मौसीक़ी फ़िरोज़दीन जी। दिया उठाए घड़िया लाए पंहिंजो कुझो बन पसाए ओ मुझे नैनन जा दिया उठाए घड़िया लाए पंहिंजो कुझो बन पसाए। पंहिंजा सजीदा हुया थी, न मुड़ के थो कोई नथो को खिलाए ओ मुंहिंजे नेणनि जा दिया उजाए घड़ीअ लाइ पंहिंजो कुझो बन पसाए। कखान जुगन में जन्म दी है गहरा
खां लवाए यो मुझे निरंजा दिया उछाए घड़ी लाए पंजो को जो बन पसाए पांदड़ दुखन जे गण ले असां टहक थोरा रखिया बचाए मुझे मिलन जा दिया